नुशर फ़िरोज़ भट्ट सां ॻोठ ठठ गोराहो जो रहवासी अब्दुल वाहिद मलक वल्द मोहम्मद हसन मलक नसीर अहमद अब्दुल वहीद वल्द मोहम्मद हजन मलक टई भाइर पंहिंजे ई हारियुनि जे ज़ुल्म खां तंग थी नेशनल प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असांजी ज़मीन लेट नगर में अटकल 17 एकड़ ज़मीन आहे। मुंहिंजे भाइरनि खे ॾियूं था उहा ज़मीन। हिन जा भाइर रिटायर पुलिस वारो शेर मोहम्मद उन्नड़ अज़ीज़ुल्ला उन्नड़ जाफ़र ऐं सुलेमान काहिंदा हुआ। फसल लहे त उन मां चोरी करे वञनि। उन्हनि खे मूं पकड़ियो। पोइ मां कमदार खां कमदारी फुरे ऐं उन्हनि जे भाइरनि खे चयो त तव्हां चोरी था कयो, मां ज़मीन तव्हांखे हाणे न ॾींदसि। जंहिं ते सभिनी भाइरनि मां छिड़जी पिया ऐं मुंहिंजी ज़मीन जे मथां खणाए खॾूं पिया कराइनि ऐं मूंखे काहण न पिया ॾियनि। मां वञा थो त ज़मीन ते मूंखे अचणु नथा ॾियनि ऐं मूं ते फायरिंग कई वई आहे। उनखां पोइ बि 2 सालनि खां ग़ैराबत पई ऐं मां अहिड़ी दरख़्वास्त SSP सताम खे बि ॾिनी आहे। जे इंक्वायरी लाइ इम्तियाज़ सोलंकी DSP ऐं उन्हनि खे घुराए पोइ फ़ैसिले लाइ मुमताज़ चांडियो ॾांहुं मोकिलियो आहे। हुनजे माइट फैज़ मोहम्मद उन्नड़ फ़ैसिलो कयो न ते बि न बीठो। इहा असां IG सिंध DIG ऐं SSP नुशर फ़िरोज़ खां मुतालबो था कयूं त ख़ुदारा असांखे पंहिंजो हक़ वठी ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।